आही सिंध मुंहिंजी मां जिनो सॾ अवामी न्यूज़ आही सिंध मुंहिंजी मां। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे सूबो देरो मां ख़बर ॾींदा हलूं त अवामी न्यूज़ जे ॾिनल सॾ सिंध मुंहिंजी माउ खे समूरी सिंध में भरपूर मोट मिली रही है ऐं सिंध जे हलाली पुट अब्दुल रज़ाक राजपूत खे जस पेश कयो पियो वञे। गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल सूबो देरो मां शहरी एहतियात जे अॻवान रोशन ख़ासकेली, शाहनवाज़ सूमरो, यूथ ऑफ द सूबो देरो आफ्ताब ख़ासकेली, सिंधी अदबी संगत जे लालण चन्नो, जसकम जे अॻवान हाकिम अली मंगी, करम अली सामेटियो ऐं शहरनि पारां टोपी अजरक पटके जा लिबास पहिरीं सकाफ़ती रैलियूं कढियूं वयूं। रैली सूबो देरो जे मेन बाज़ार मां थींदे प्रेस क्लब पहुती, जिते अॻवान चयो त असीं अवामी न्यूज़ जा शुक्रगुज़ार आहियूं जंहिं असांजी रहनुमाई करे पंहिंजे हज़ारे साल पुराणी क़दीमी सकाफ़त दुनिया में उजागर करण जो ॾींहुं ॾिनो आहे। हिन चयो त हर साल जीअं हिन साल बि असां वधीक क़ौमी ईद जोश ऐं जज़्बे सां मल्हायूं पिया ऐं दुनिया खे पैगाम ॾियूं पिया त सिंध जी सकाफ़त हज़ारे सालनि जी क़दीमी है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।